अल्लाह मुझे लैला मजने खे तो कीअं मोयो मुझे कैफ कजले खे तो कीअं मोयो मिठो वड़ा मन मांदो तो लाइला चखो वड़ा दिल मांदी तो लाइला अल्लाह मुझे लैला मजने खे तो कीअं मोयो मुझे कैफ कजले खे तो कीअं मोयो नथ कराची शहर जी तो कीअं आंदे हित नथ कराची शहर जी तो कीअं आंदे हित मिठो वड़ा मन मांदो तो लाइला चखो वड़ा दिल मांदी तो लाइला अल्लाह मुझे लैला मजने खे तो कीअं मोयो मुझे कैफ कजले खे तो कीअं मोयो कराची शहर जी तो कीअं आंदे हित सुहरी कराची शहर जी तो कीअं आंदे हित मिठो वड़ा मन मांदो तो लाइला चखो वड़ा दिल मांदी तो लाइला अल्लाह मुझे लैला मजने खे तो कीअं मोयो मुझे कैफ कजले खे तो कीअं मोयो पैसर कराची शहर जी तो कीअं आंदे हित पैसर कराची शहर जी तो कीअं आंदे हित मिठो वड़ा मन मांदो तो लाइला चखो वड़ा दिल मांदी तो लाइला अल्लाह मुझे लैला मजने खे तो कीअं मोयो मुझे कैफ कजले खे तो कीअं मोयो मिठो वड़ा मन मांदो तो लाइला चखो वड़ा दिल मांदी तो लाइला अल्लाह मुझे लैला मजने खे तो कीअं मोयो मुझे कैफ कजले खे तो कीअं मोयो असांजी चैनल खे पाण बि ॾिसो ऐं दोस्तनि खे शेयर कयो। सिंधी ॿोली जो मुनफ़रिद यूट्यूब चैनल शाह लतीफ़ खावड़ी टीवी।